इन अव्वल बैतिन वुदिअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारका। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात न मक्के पाक जो कुरान पाक में मुख्तलिफ जानते जिक्र फरमायो आ, वो पाक मक्के जो शहर खुदा पाक जो कसम आ जै जाते मुझे महबूब करीम अलैहिस्सलाम जे पड़दादन जो पड़दादो हजरत इस्माइल अलैहिस्सलाम सब खां अव्वल आयो आ, पंहिंजा कदम घुमाया थई, पंहिंजी वालदा सां गॾिजी उते आयो आ, अम्मा जे झोलीअ में नंढड़ी जवार में आ, उन जे पेरनि जी बरकत जे सदके अल्लाह ताला आबे ज़मज़म खे पैदा फरमायो जेको क़यामत ताईं जहान फैज़ पियो वठे। यूट्यूब ते सर्च कंदा सिकंदरी शेर चैनल खे सब्सक्राइब करें। करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पाक आ जिनमें पाण फरमाइनि था त ज़मज़म जो पानी वो बरकत वारो पानी आ जो तू पीअण जे टाइम ते नेक इरादो रखी जेका दुआ घुरसा कबूल। एक गाल ऐं ॿी ॻाल्हि महबूब से फरमाइनि था त जंहिं मक़सद जे लाइ पीउ त उहो मक़सद तुंहिंजो थी वञे। बीमार शफ़ा जी नियत सां पीए त चङो भलो, बुखायल ड्रव जे नियत सां पीए त बुख ख़त्म, पर जे ड्रावल हाज़मे जे नियत सां पीए त वरी मिंटन में हाज़मो थी वञे। कई भेरा तजुर्बा छा बुखारी शरीफ में हदीस पाक आ, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खिदमत गिरामी में हजरत अबू ज़र गफ़ारी रज़ी अल्लाह ताला अन्हु जरी मुसलमान ठणायो आ, चवे तो मां लिकी लिकी चोरी चोरी मक्के पाक में आयो आहियां इन नियत सां त मां ॻाल्हि ॿुधी त हिकिड़ो जवान मक्के में आयो आ। बुखारी शरीफ जे अंदर हदीस पाक आ, उनखे ॾिसां हुन जा पार पता ॾिसां वाकई वो अल्लाह जो नबी आ या इहे का ॻाल्हि आ। चवे तो मां मक्के में आयुसि, मूंखे को न सुञाणंदो हो, न कंहिंजी महिमानी आ, न कंहिंजी ओताक आ, न कंहिंजी दावत आ, न कंहिं होटल ते मानी खाधम। 8 ॾींहं 8 रातियूं मक्के पाक में रहियुसि, पर सवाइ ज़मज़म जे ॿियो मुंहिंजो को गुज़र हुयो ई कोन को। वगड़न जो पानी भी ॾाढो मिठो आ, ॾाढी उञ लगी ही, शाम पहुतासे पानी पीतोसे दिल ठरी पई। अल्लाह जी नेमत आ जाते पानी मिठो आ। पर सोना हजरत अबू ज़र गफ़ारी रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था त 8 ॾींहं 8 रातियूं गुज़रियूं, सवाइ पाणीअ जे मूंखे ॿियो कुझु कोन मिलंदो हो, पर ख़ुदा जो कसम आहे हिकिड़े सेकंड लाइ बि बुख न लगी। महबूब जा कमालात मौजज़ात ॾिसी दिल में फैसलो